अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा शमसू हिकु दफ़ो शामिर खान सां ॻाल्हाईंदो? छा रेस बिजार खान शमसू जे चवण ते शामिर खान सां जहिड़ो कंदो? छा नौरोज़ हाणे पंहिंजी बानो जो प्लान कंदो? छा शिरोज खान रुखसार बेगम जूं सभु ॻाल्हियूं शामिर खान खे छो ॿुधाईंदो? दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजो यूट्यूब चैनल रमेश जब अली कलाल में सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शमसू जेको आहे इहा सोचींदो त मूंखे हिकु चक्कर हाणे शामिर खान सां मिलणो पवंदो। अगरि जेकॾहिं मां शामिर खान सां न मिलसि ऐं उन्हनि जे मथां हमलो कयुसि त पोइ हू बि मुंहिंजो दुश्मन थी पवंदो ऐं रेस बिजार खान जे चवण ते मूंखे उन मथां न आहे हमलो करणो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो बिजार खान जी इहा कोशिशि हूंदी त मां शमसू खे मञाए ऐं शामिर खान जे मथां हमलो कयां, जीअं शामिर खान खां पंहिंजो प्लान करे वठां। अहिड़े हिसाब सां शमसू हिकु इन जी ॻाल्हि बि न मञींदो। शमसू चवंदो त रेस बिजार खान जेसीं ताईं मां शामिर सां नथो मिलां, जेसीं ताईं मां कुझु बि नथो करे सघां उन जे लाइ, जो मुंहिंजे दिलि में उन जे लाइ अञा बि जा आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त नौरोज़ जेको आहे सोडा खे चवंदो तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं मुंहिंजो साथ ॾे, जीअं मां पंहिंजे बानो ऐं साले जो प्लान करे सघां। अगरि जेकॾहिं मूं ॿिन्हिनि जो प्लान न कयो त पोइ हर माण्हू असांखे मेणा ऐं ताना ॾींदो। उन जे करे तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं मुंहिंजो साथ ॾे। सोडा चवंदो त नौरोज़ मां हर हाल में तोसां गॾु आहियां, तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं हाली फ़िलहाल पंहिंजे बानो ऐं साला जो प्लान ज़रूरु कर। अगरि जेकॾहिं असां इन्हनि जो प्लान न कयो त पोइ ही दुनिया असांखे ताना ऐं मेणा ॾींदी। पोइ हर माण्हू असांखे इहो चवंदो त साला जा दोस्त जेका आहे गदार निकिता ऐं साल जो प्लान बि न कयूं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शिरोज खान जेको आहे रुखसार बेगम जी हल ॻाल्हि शामिर खान जे अॻियां पेश कंदो, मतिलबु त उनखे ॿुधाए छॾींदो। उनखे चवंदो त रुखसार बेगम तोखे मारण पियो चाहे। शामिर चवंदो शिरोज खान रुखसार बेगम आख़िरकार मुंहिंजे पोयां छो पियो आहे, मतिलबु त शिरोज खान उनखे वेझो थियण जी कोशिशि पियो करे, मतिलबु त उनखे पंहिंजे बणाइण जी कोशिशि पियो करे, मतिलबु त हितां आज़ाद करण जी कोशिशि पियो करे। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। खुदा हाफ़िज़।